अस्सलामुअलैकुम दोस्तों, मैं तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली। तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों अॼु तव्हांजे लाइ नओं एल्बम खणी आया आहियूं, नओं कलाम खणी आया आहियूं, हिकु बहितरीनु महबूब मीरजत जो जेको 2025 जो तमामु घणो वायरल कलाम आहे ऐं इन जा ॿोल कुझु इहे आहिनि। सम्झा पंहिंजे माइटनि खे जहिड़ो जहिड़ो पिया कनि, एॾा कंधार कोन्हनि के सम्झा पंहिंजे माइटनि खे रुगो जहिड़ो जहिड़ो पिया कनि, ओ एॾा कंधार कोन खे तुंहिंजूं अखियूं थियूं आॾो अचनि। दोस्तों अहिड़े क़िस्म जो हिकु कलाम आहे ऐं हिन वक़्तु सोशल मीडिया ते इहो कलाम तमामु घणो वायरल आहे। इहो कलाम तव्हांजे लाइ खणी आया आहियूं हिन वीडियो जे सूरत में। तव्हां ॿुधो ऐं तव्हांखे ख़बर आहे महबूब मीरजत बि हिन वक़्तु 2025 में तमामु घणो वायरल पियो थिए। मुमताज़ अली मौलाई जे टक्कर जो जेको आहे सो फ़नकार थी उभरियो आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त महबूब मीरजत यकतारी चपड़ीअ जो फ़नकार आहे ऐं महबूब मीरजत जा सवें एल्बम बि रिलीज़ थी चुका आहिनि। तुंहिंजूं अखियूं थियूं आॾो अचनि, एॾा कंधार कोन आहिनि, तुंहिंजूं अखियूं थियूं आॾो अचनि। सम्झा पंहिंजे ऐं हिन वक़्तु सोशल मीडिया ते तमामु घणो वायरल पियो थिए महबूब मीरजत ऐं हे जेको नओं 2025 जो कलाम आहे उन जा ॿोल कुझु इहे आहिनि। सम्झा पंहिंजे माइटनि खे जहिड़ो जहिड़ो पिया कनि, एॾा कंधार कोन्हनि, मूंखे तुंहिंजूं अखियूं थियूं आॾो अचनि। दोस्तों महबूब मीरजत जो कहिड़ो कलाम तव्हांखे पसंदि आहे कमेंट सेक्शन में लाज़मी ॿुधाइजो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब